अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। बारह महीने रब करीम जी तरफ खां हे कखर असां ते वरी वसंदो। इन्हनि 12 महीननि में जेके असां खां ग़लतियूं थींदियूं आहिनि, ख़ताऊं थींदियूं आहिनि, गफ़लत थींदी आहे, अल्लाह पाक जे नाले मुबारक तो कुर्बान वञूं। पंहिंजे महबूब जे सदक़े में अहिड़ो कमु कराईंदो आहे जो कुलई ख़ताऊं ख़तम, अञा बि सवाबनि जी उटल वधीक। हे महफ़िल मीलाद शरीफ जी आहे। सही हाफ़िज़ माजिद उन जा दोस्त अल्लाह पाक उन्हनि खे तौफ़ीक़ ॾिनी, उन्हनि पंहिंजे खीसे में पंहिंजे घर में हिकिड़ो नंढड़ो ख़र्च कयो, छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मथां सॼी दुनिया घुरिजे त बि घटि। उन सुहिणे मिठड़े महबूब रब करीम जी जंहिं ते इंसान त आशिक़ थिया, पर मलाइक बि रोईंदा आयसि त असांखे तुंहिंजे दीदार करण जी सक हो। उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र जमील, मिठड़ो ज़िक्र, प्यारो ज़िक्र, ईमान खे वधाईंदड़, ईमान में बरकत विझंदड़, मुसीबतूं टारींदड़ ज़िक्र शरीफ जेको मीलाद शरीफ जे महफ़िलुनि में दरवाज़े जा ग़ुलाम अहले सुन्नत वल जमायत वारा ख़ुसूसन एहतमाम इंतज़ाम कंदा आहिनि। उहा 12 महीने अॼु वरी महफ़िल हिन ॻोठ में, छा नालो आहे ॻोठ जो? वाहिद बश ॻोठ में इन्हनि फ़क़ीरनि जे तरफ़ खां थी आहे। तूं असां त मुफ़्त में था खाऊं, रुपयो बि न भरियोसीं, असां बि हक़दार थी वियासीं। सखी एॾो आहे मालिक, जेको बि सिक ऐं मोहबत सां अची हिते वेठो न त भिटाई सां अॻे ई ॿुधाए छॾियो त मोहबत पाए मन में रंदा रोड़िया जन, तन जो असरा फन अणतोरियो ई अघायो। इंशाअल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं ज़रो ज़रो खुलंदो। अॼु असां अचूं पिया, मूंखे हिकिड़ो ख़्यालु आयो, मां हे कणक जा फसल ॾिठा, जाॾे काॾे रब जा थोरा कणकूं, इहे त पोखियूंसीं, इन्हनि जी पटाई बि थींदी। पोइ जन इन्ही में भाण विधो, ज़िंक विधो, साईं ॿियूं उहे दवाऊं विधियूं। अॼु बाबा जंहिं महिल पटाई खणंदा त हे अन्न जा दाणा ॻौरा, अन्न घणो थींदो। इहा आहे न, तुंहिंजी असांजी ॿार बि तुरंदी क़यामत जे ॾींहुं हर कंहिं जी। अलाह साईं फरमायो आहे त फमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरह, ज़रड़ी भी चङो कम कयो हूंदी न, ज़रड़ी भी ओ सफ़ा ज़रड़ी, उन जो रिज़ल्ट अखियुनि सां ॾिसंदी। त पोइ मीलाद शरीफ़ उहा दवा थी, उहो भाण थी, उहा ॻाल्हि थी, हीअं जो पई हे ख़ुशी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलण ते, आमद ते ख़ुशी कई। इहा ख़ुशी एॾी त क़ीमती आहे रब जे दरबार में, एॾी त वॾी हिकिड़ी मर्तबे वारी आहे अल्लाह पाक जे दरबार में, जो काफ़र कई त बि अल्लाह क़बर में खीर पिया ॾिया। त पोइ मुस्लमान जो हाल छा हूंदो, उन जो वक़्तु छा थींदो, उन जा दफ़्तर किथे पुॼंदा जेके 12 महीने पिया था हे नियत मीलाद शरीफ जी कनि। इहा सदाई हे जेका नियत मुबारक आहे इहा क़बूल आहे। हाणे हिन महफ़िल जी शुरूआत कंदासीं, पर बिस्मिल्लाह अॻ में दुरूद पढ़ंदासीं, पर पढ़जो सभई हिकु सिक सां। ईअं न सम्झ त मदीनो शरीफ परे आहे, असां परे वेठा आहियूं। जे दिलि में मदीनो शरीफ रखी हीअं
दुरूद पढ़ी न तो मदीने वारो कल्ब में उन को जो असा परे ही कोने सिक सा बुलंद आवाज सा नंढा वडा सलाह छी या सुनन जी महफिल में ये नथी लो सुनन जे महफिल में ये जो सलाह शरीफ जो गलगलो थींदो आहे त अलाए काथे वञी पहुचंदो आहे सभई नंढा वॾा फुल आवाज़ सां वॾे आवाज़ सां सिक सां दुरूद वरी ॿीहर पढ़ो यार अल्लाह ताला फरमायो कुल या अय्युहन नास ए मुंहिंजा महबूब तू फरमाए त ए इंसानो इन्नी रसूलुल्लाहि लकुम जमीआ इंसान ज़ाता मां उन्हनि सभिनी जे तरफ़ दे अल्लाह जो रसूल आहियां सुभान अल्लाह छा त मुंहिंजे महबूब जी बादशाही आहे तुंहिंजे असांजे आका जी बादशाही आहे अल्लाह छा त शान ॾिनो आहे जेको बि इंसान आहे क़यामत ताईं इंसान जेको बि आहे उहो महबूब जो ग़ुलाम बणजणो आहे बादशाह हूंदा पंहिंजे पंहिंजे मुल्क जा वाग वारा हूंदा पंहिंजे पंहिंजे क़ौम जा पर हे बादशाही त ॾिस केॾी आला बादशाही आहे केॾी निराली बादशाही आहे अल्लाह फरमाए थो महबूब सभिनी खे फरमाए त मां तव्हां सभिनी ॾे अल्लाह जो रसूल आहियां हाणे इन फरमान आलीशान को भले ईसाई हुजन यहूदी हुजन वाणिया हुजन मजूसी हुजन काफर हुजन मुसलमान त मुसलमाननि ॾे त आहे मुसलमान हुजन केर बि हुजे उन्हनि ॾे तुंहिंजो असांजो आका जेको आहे रसूल आहे पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾ मदीने जो साईं सभिनी ॾे रसूल आहे सभिनी जो रसूल आहे महबूब जी रिसालत आम आहे पर हिते इंसाननि जो नालो इन करे खयो वियो त इंसान अशरफुल मखलूकात आहे इज्जत वारो आहे पखी भी बूथ हेठि करे खाइनि जानवर भी बूथ हणी खाइनि किनो हुजे सुठो हुजे खाइणो अथनि तोखे असांखे अल्लाह ॿ हथ ॾिना आहिनि हिन सां खा हेठि बूथ न झुकाए खणी हित पुॼाए खा हिन सां वरी गंदगी दूर कर या इज़त न आहे त ॿियो छा आहे अलाए त केतिरियूं इज़तूं रब ॾिनियूं पर अॼु त दुनिया ॾिसी रही आहे 1400 साल अॻु में क़ुरान मजीद फरमायो त असां बर बहर में इंसान के फजीलत ॾिनी आहे पर अॼु तूं ॾिसे थो पियो त अॼु बहर ते बि इंसान जी बादशाही आहे बर में भी इंसान जी बादशाही आहे हवा में भी इंसान जी बादशाही आहे जाते काथे इंसान सभ जे मथां लॻो पियो आहे अल्लाह सचो उनजो क़ुरान सचो उनजो महबूब सचो वॾो कीमती आहे इन कीमती शइ खे अल्लाह जे नेमतुनि वारे जहान में वठी वञण जे लाइ मदीने जो साईं आयो त अच त उन ई वठी हलाए हे कीमती न त पाण खे विञाए वेही पाण फरमायूं इन्नी उर्सिलतु इलल ख़ल्क़ि काफ़तन बेशक मां पूरी मखलूक ॾे अल्लाह जो रसूल आहियां इंसानन जो जिक्र न करे कयो वयो आ जो इंसान अशरफुल मखलूकात आ सुभान अल्लाह तुझे असांजे आका जो शान चाहे केॾो त वॾो शान आ असां ते ख़ुशी करण लाज़िम थी वई त असां बेहद ख़ुशि थियूं जो तुंहिंजो असांजो आका असांजो बि आका आहे
त पूरी मखलूक जो भी आका है। असां मन आज़माए ॾिठो जिन्नन जा भी रसूल, चरंदन परंदन जा भी रसूल, तरंदन जा भी रसूल, जानवरन जा भी रसूल, जमीन वारन जा भी रसूल, आसमान वारन जा भी रसूल, त गिलमान रिजवान वारन जा भी रसूल, त फरिश्तन जा भी रसूल। अल्लाह फरमाए उस मजा महबूब तू मुझे तरफ़ो रसूल सभिनी जा। हिकिड़े असाब सगोरे खे बरपट जबलन में ओचिते शींहं वरायो तो वञे पियो अकेलो निकितो, आवाज़ न करके विया, अकेलो वञे पियो दुश्मनन जे कैद मां निकितो, अकेलो, हथियार भी न, दुश्मनन काफ़िरन जे कैद मां निकितो, हथे ख़ाली, त अॻियों हिकिड़ो शींहं ओचिते अची वियो। हाणे साईं छा थो सम्झे, काफ़िरन मां निकितो, दुश्मन निकितो, शींहं अची वियो, हाणे न को ॿोली सम्झे न को कुझु, पर महबूब जो असाब इहो ख़बर हुअसि त मदीने जे साईं खे हे बि सुञाणो। जीअं शींहं आयो साॾो त हुनखे चई त शींहं मां मदीने जे साईं जो ग़ुलाम आहियां। हुया भी सच्चा ग़ुलाम। अॼु निमाज़ भी न, महबूब जी सुन्नत भी न, मदीने जे साईं जो इश्क भी न, महबूब जे दीन ते भी न, को भी इन्हनि मुर्सनि जे मथां तो जन पंहिंजी हयाती दीन इस्लाम जे मथां कुर्बान कई, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कुर्बान कई, उन्हनि जो शान त ॾिस न। शींहं अची वियो, अरे शींहं को ॿोली सम्झंदो आहे, हीअं जो आयो चई त शींहं मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलाम आहियां, त शींहं जो पटल वात बंदि थी वियो, कुते वांगुरु पुछड़ो सचन जी ॻाल्हि आहे, सचन जी ॻाल्हि आहे। तू भी सचो थी त अॼु भी मदीने वाले साईं जो फैज़ साथ। हाणे ईअं करे मोटियो न, पेरनि में बीह रहियुसि, पोइ आस्ते करे वठी जबलनि मां कढी दग ते छॾे आयुसि। मांजा सुहिणा छा मतलब थियो, मदीने जे सुणे साईं के पखी भी सुञाणन, त दरंदा भी सुञाणन, त परंदा भी सुञाणन, त चरंदा भी सुञाणन, सब सुञाणन महबूब के। सिज भी सुञाणे जो मोटी पए, चंड भी सुञाणे जो बटकुरा थे, जमीन आसमान वारा सुञाणन, जे न सुञाणे त अबू लहब अबू जहल न सुञाणे। उहे न सुञातऊं न, छो न सुञातऊं? अल्लाह ताला फरमायो महबूब ये ढोरन खां भी बदतर आहिनि, इन्हनि खां त ढोर भी भला, जो कुतो छितो थे त भी पंहिंजो मालिक त सुञाणंदो आहे। इहे न सुञाणंदा तोखे। हिकिड़े आशिक रड़ कई, सुभान अल्लाह, चए तो जिन्हा दिला दे टूट गए पुर्जे, मशीन जा पुर्जा जो टुटन त न हलंदी न। जिन्हा दिला दे टूट गए पुर्जे, ते टूट गया सब तारा, उन्हा इश्क मोहम्मद नहीं, ओ इन्हें को इश्क मोहम्मद नहीं, ओ ये रुल गए गद मुर्दारा, जिन्हा दिला दे टूट गया तारा। सुभान अल्लाह। या दिल जी तार जंहिंजी ईमान वारी टुटी पई, पुर्जा ख़राब थी विया, इहे महबूब खे न सुञाणंदा, इहे मुर्दारनि सां गॾु मरंदा, मुर्दारनि सां वञी गॾु थिया। बिरादरान इस्लाम, छा त ॻाल्हियूं कजनि। हिकिड़े भेरे ॿिन्ही जहाननि जा सरदार, अड़ियनि जा आधार, तुंहिंजो असांजो आका हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में वेठा आहिनि, सहाबा किराम वेठा आहिनि। छा थो सम्झे मदीने जे साईं जी कचहरी छा हूंदी?
भिटाई साईं फरमाए त सोहबत सुपरियन जी हे पिण वॾी हाज ओ क़ज़ा कजु निमाज़ जो वक़्त वराइण सहजा वक़्त मोटी पवंदा ये कचहरियूं न मिलंदियूं आहिनि इन्हनि कचहरियुनि जी वॾी ॻाल्हि आहे वकूनू मअ सादिक़ीन वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम माजा सोना या कचहरी पई थी हले मोतियुनि खां महाका हीरन जवाहरन खां कीमती नूरानी गुफ्तगा मदीने जो साईं फरमाए रहियो आहे सहाबा किराम चौथारी वेठा आहिनि अखियूं इन सूरत मुबारक में दिलियूं महबूब जे गुफ्तगे में जीअं सिप मोड़ो खोलींदी आहे त का फुड़ी मींहं जी पए त मोती थिए कचहरी हले थी पई त ईअं हिकिड़ो माण्हू मस्जिद में आयो दाख़िल थियो उनखे ॾिसण सां सोणे मदीने जे घोट फरमायो त मांखे हिन जे बूथ मां शैतान जो निशान नज़र थो अचे हिन जे बूथ मां शैतान जो निशान नज़र थो अचे सरकार था फरमायो हाणे आयो जंहिंमहिल अची सलाम कई पाण फरमायूंसि त कसम ते ॿुधाए त जॾहिं तूं एॾो अची पियो हाणे जेको एॾो अचे ॻाल्हि त हुनजे दिलि में हूंदी न उहा दिलि वारी ॻाल्हि जॾहिं करे त ख़बर पवंदी न सरकार हुनजे दिलि जी ॻाल्हि था ॿुधाइनि तॾहिं सुनी चवंदा आहिनि त अल्लाह तोखे इल्म ग़ैब जो ॾिनो आहे तूं जंहिंमहिल अची पियो कसम ते ॿुधाए त छा तूं पाण खे हिननि सभिनी खां बहितर न पियो सम्झे ईअं जो आयो त पाण खे बहितर पियो सम्झे चयईं हाउ न त नेज़ारी कर साईं तो ग़लती थी न हाउ ईअं चयूं अंदरि हलियो वियो न वेठो महबूब जी कचहरी में न वेठो अंदरि हलियो वियो मस्जिद में मदीने जे सोणे साईं फरमायो त हिनखे केरु क़तल कंदो नासूर खे छा कंदो आहे टंग में निकिरे हथ में निकिरे कंहिं में बि निकिरे त डॉक्टर ॾे वेंदो आहे त डॉक्टर चवंदो आहे त बाबा पटबो कोरबो न कि न छॾबो त पियो जिस्म खे खाए ये नासूर आहे महबूब फरमाया केरु क़तल कंदो हज़रत अबू बकर सिद्दीक़ थियो हाय हाय केरु हज़रत अबू बकर सिद्दीक़ मां जरा तो केरु जो बतका जो न ॿुधायां सुभान अल्लाह पंहिंजे मुर्शिद जा मुरीद प्यारा थी विया न पंहिंजे मुर्शिद जा मुरीद प्यारा थी त मदीने जो साईं मुर्शिदनि जो मुर्शिद आहे उन जा मुरीद बि प्यारा करे हे वरी उहो ख़ासि मुरीद आहे जेको पहिरियों मुरीद आहे मदीने जे सोणे साईं फरमायोसि त अबू बकर जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो तोखे जन्नत जे सभिनी दरवाज़नि मां सॾु थींदो त अबू बकर हेॾऊं आहे ॿिए दरवाज़े मां सॾु थींदो हेॾऊं आहे ॿिए मां सॾु थींदो हेॾऊं आहे बिरादरान इस्लाम मदीने जे सोणे साईं फरमायो पाण वॾा अमीर हा कपड़े जा वापारी हा जंहिंमहिल मुस्लमान थिया उन वक़्त 40,000 दरहम केश हुयनि घणी 40,000 दरहम बाल खां सवा केश हुई केश अज को 1500 साल अग में 40,000 दरहम छा हूंदा 1400 साल अॻिते मथे अज को 200 साल अग में हिते ज़मीन जो जरेब घणो हो केर ॿुधाईंदो 100 साल अग में घणो हो को हिकिड़ो ॼणो थी हथ खड़े मां उन को पुछां लख रुपए हुयो 100 साल अग में 200 साल अग में
अबा 100 रुपए को भी घट हो जरेब अॼु भरिया 20 लख अदा 10 लख बद यो 100 को भी घट हो 200 साल अॻु में अबा 1400 साल अॻु में तो 5 रुपए में न हूंदो है ना तो ये 40,000 दरहम 1400 साल अॻु जा 40 करोड़ बद वॾा वापारी वॾी केश हिय जो मदीने जे साईं सां इश्क लॻो तो टोटल जी टोटल दुनिया महबूब जे मथों उन जे गुलामन जे मथों इस्लाम जे मथों ये खर्च करे छॾियो टोटल जैसे भुखिया हुकूमत फुरे विया जेके 40 करोड़ हिय घड़ी में लुटाए पिया चलंदी ये भुखिया ए वरी मुड़स ड्रावल जयमल हजरत 7 गुलाम बानियूं बान्हा आजाद कई वॾा पैसा वठी उन्हनि खे ख़रीद करे अल्लाह जे ख़ातिर आजाद कई हजरत बिलाल सगोरो जेको महबूब जो भांगो आ उनखे भी गुलाम हा हजरत अबू बकर सिद्दीक़ को आजाद कयो वो आजाद करण हिय हो जे या कार बीठी आ इन जा पैसा ॾिजन वठजे तोखे के खैरात में नहीं छॾी वॾो ज़ुल्म कंदा हस वॾी मार ॾींदा हस गरम गरम पत्थरनि ते लेटाईंदा हस कुटे कुटे साणो थी मालिक वेहंदो हो चवंदो होसि त कारा मूंखे तो ते रहम न आयो आहे पर मां साहु पटियां त वरी कुटींदो हाय हाय हिकिड़े ॾींहुं हज़रत मदीने जा साईं लॻिया त हिन जो मालिक हज़रत बिलाल खे कुटे पियो हीअं लकुण लॻेसि त रत जी छींड में निकिरे पई रुगो एतिरो पियो करे अहद अहद मदीने जे साईं बि फरमायोसि त बिलाल इहो अहद तोखे इन खां छॾाईंदो हाय हाय हज़रत अबू बकर सिद्दीक़ उथियो उन ते वियो उनखे चयई बिलाल जो सौदो कर मां क़ीमत ॾियां चयई 5 औकिया सोन वठंदो मां माना अॼु जा 52 तोला सोन 52 तोला सोन अब घणा थिया आजो का सही लख कम तो टपियल तोलो 60-70 लख बद गुलाम भी दे गुलाम वो केड़ो कीमती हो हज़रत अबू बकर सिद्दीक़ वारो वो ईसाई हो पर वो इए हो जे मोटरसाइकिल वारो चे त मोटरसाइकिल दीदो माए पर माके पिरांडो गाड़ी दे वो भी वताईस 5.5 ओकिया सोन भी वताईस सौदो थी वियो वठण खां पोइ टह कढण लॻो हा हा अबू बकर चवंदा हिन वॾो सियाणो वापारी आहे पर अॼु ख़बर पई तोखे कुझु न ईंदो आहे अरे हिन मां बेज़ार हुअमि मूंखे वो अधु तोलो सोनो ॾिया त बि मां ॾेई छॾियां तूं पंहिंजो ईसाई गुलाम ॾिनो जेको एॾा हुनर ॼाणंदो आहे ऐं हे खणी वई हज़रत अबू बकर फरमाइसि त ओ बेवकूफ़ मां सोन खयूं थो वञाए ठिकर तुंहिंजे मथे में हयूं थो वञाए ये हिकड़ी झलक बुधाई हिकड़ी झलक सब माल मिल्कियत मदीने जे साईं ते ही घोरे टेके कई मदीने जे सोने साईं फरमायो मांगे कंहिंजे भी माल एडो नफो न ॾिनो आहे जेॾो अबू बकर जे माल मांखे नफो ॾिनो ये अल्फाज ही खोड़ हिन्ने पाण फरमायो कंहिंजी भी जान ऐं माल सां मांखे एॾा फ़ाइदा न पिया हिन्ने जेॾा अबू बकर जे जान ऐं माल सां मांखे फ़ाइदा पिया हिन्ने ए मुस्लमानो ॿुधो मां सभिनी जा एहसान एवला ॾेई छॾिया हिन्ने पर अबू बकर अहिड़ियूं त कुर्ब जूं विकूं कयूं हिन जो इन्हनि एहसाननि जो एवज़ो अल्लाह ॾींदुसि घणियूं ॻाल्हियूं आहिनि पर हलूं था पंहिंजे मौज़ू ते अञा हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे
उन लगस पर थोड़ो सोच अध रात जो एड़ो को मानू अचे जड़ो प्यारो न हो जाएगो अरे चवी यार निकर मासा मदीने जा सही अध रात जो आया अबू बकर हल हलम था हाने उन मल सजो मक्को दुश्मन हो सजी एरिया दुश्मन ही जे अबू बकर सचो न हो जा त मदीने जो सही पाण सा गडु खणे सुचो हलो हलम इए न चई त घोर वजाए ओचतो किए चयो थी पर खबर हस त माजो महबूब माखे वठी हलंदो माखे जुदा न कंदो निकरी पिया हाणे हलंदे हलंदे जॾहिं कारे सोरठ पहुता उते अर्ज़ तो करे मुंहिंजे गुलनि ते जड़ मां तोखे मथे खणी हला ऊंधा मथां पेर में पथरियूं मुबारकूं लॻनि ऐं सरकार खे लॻियूं हूं जंहिंजे करे गुलनि ते खयईं अॼु में कारे सोर ते चढ़ इंशाअल्लाह ताला मथे सह कंदे बीठो अकेलो चढ़ंदे त ही कहिड़ो इश्क जो पावर हो गुलनि ते खयूं हलियो पियो उते अंदर अग में पहाड़ वियो इहो कार ऊंदह में साफ़ थियो आहे सोराख बंद थिया आहिनि हाणे इन में ॾींहुं लॻी वियो अंदर हिन ॾींहुं थी वियो ॿाहिरि में नथा निकिरनि उञ बि ॾाढी लॻी अथसि कुझु पाणी खयो हुई सरकार खे ॾिनई ओ जंहिंमहिल अॻिते हली ॾींहुं गुज़रियो आहे शामड़ी थी आहे ॾाढी उञ लॻसि ॾाढी उञ लॻसि ॾाढी उञ लॻसि मदीने जे साईं खे अर्ज़ कई मां क़ुर्बान वञा मूंखे उञ ॾाढी लॻी बाहर निकरा मथा काफर ॾिसनि मां न निकिरंदुसि तोखे तकलीफ़ न ॾिय पाण अबू बकर तूं गार जे मथां अब साईं जो गार जे मथां ॾिसे त जीअं वाही वहंदी आहे वाही पाणी जी वाही पई थिए अछो खीर जहिड़ो पाणी पर मथां वञ उतो पाणी पीतई पी सही मोटी आयो भाकर पाताई मां कुर्बान वञा हे त ॻाल्हि अजब या मथो नाली पाणी जी ॻाल्हि वारी बुध जय महबूब फरमायो आ जय मदीने जे साईं फरमायो आ मन कुंत मौला फहाजा अलीउन मौला ते जो महा आका यहाँ अली भी उन जो आका है असांखे मदीने जे सोणे साईं जे हर फरमान ते ईमान आ इहो महबूब तो फरमाइसि अबू बकर जंहिंमहिल तोखे उञ लॻी अल्लाह जन्नत जे दारोगे खे फरमायो त बेश्तर जे पाणियुनि मां हिकिड़ी वाही गार जे मथां हलाए त मुंहिंजे महबूब जो आशिक़ पाणी पीए सुभान अल्लाह सुभान अल्लाह रोई ॾिनई ओ मुंहिंजा साईं मां साईं आ महिरबानी न थी आहे तुंहिंजे करे पर छा मुंहिंजो एॾो मक़ाम आहे रब वटि मुंहिंजो नालो खणी बिश्तर में पाणी मोकिलियो अथई मुर्गी फरमायो अबू बकर इन खां बि वधीक घणियूं ॻाल्हियूं आहिनि पंहिंजे आका सां प्यार रख पंहिंजे महबूब जी आल सां बि प्यार रखो असाबनि सगुरनि सां बि प्यार रखो पाण उथिया महबूबन फरमायो इन्हीं के को कत्ल करे हजरत अबू बकर सिद्दीक अंदर वियो ॾिसे त नमाज़ पियो थो पढ़े ये असाब सगुर आहे साईं असां न आहियूं बेरहम मस्जिदनि में बि माण्हू मारींदा आहियूं नमाज़ ख़ुदा जी नमाज़ मोटी अची अर्ज़ कई मां क़ुर्बान वञाए हू त नमाज़ थो पढ़े मां कीअं मारियांसि तो जो मनो कई आहे त मुस्लमान जो जेको आ माल इज्जत हराम आहे त नमाज़ तो पढ़े अबू बकर तू बे घड़ी रखी फरमायो केर कत्ल कंदुसि हज़रत उमर चयो सही मां तो मारी था वञे त ॾिसे थो साॻियो नमाज़ में बीठो आहे अची अर्ज़ कई मां घोर वञाए हू त नमाज़ पढ़े थो जेको हुकुम हुजे फरमायो वे वरी टियों पछाड़ी में हज़रत मौला हैदर करार उठा अंदर विया हुयो बेदर में निकितो हलियो वियो अची अर्ज़ कई साईं घोर वञाए हो ये नफ़िल पढ़ियूं हलियो वियो कोन्हे पाण फरमायूं त इहो निकिरी वियो जे इहो अॼु क़त्ल थी वञे हा त मुंहिंजी उम्मत मां फितनो निकिरी वञे हाणे सम्झी तॾहिं महबूबन फरमायो त चुगल खोर बेश्त में न वेंदो
जेस ताईं सच्ची तौबा न करे चूचड़ी ॾियण वारो चूचड़ियूं ॾियण वारा ॿुधा थी जॾहिं पाक ॾींदा आहियूं त भुर भुर छेड़ ना जंग मचाए इहे बेश्त में न वेंदा जेस ताईं सच्ची तौबा न कनि इहे उहो माण्हू हो जेके फितना फैलाईंदड़ हा इहे ईअं फैलाईंदा विझंदा वेंदा फितना इन जे मगज़ में पहिरियों खन्नास इहो हो त मां भलो आहियां शैतान ईअं सम्झो हो त अना ख़ैरुम मिनहु मां भलो आहियां त लानती ऐं मरदूद थियो हज़रत आदम खां पाण खे भलो पियो सम्झे मुंहिंजा सोना इहो जेको माण्हू हो इहो बि ईअं पियो सम्झे त मूंखे रसूल जे कचहरी खां वधीक निमाज़ वञी थो पढ़ाए कचहरी घटि आहे निमाज़ वधीक आहे हिनखे इहा ॻाल्हि ई ऐं पाण खे भलो सम्झी ऐं वञी जेको आहे निमाज़ शुरू कई अॼु बि घणा अहिड़ा माण्हू थी मुंहिंजा सोना हे मीलाद शरीफ़ जूं महफ़िलूं जंहिंमें महबूब जा ज़िक्र हलनि इश्क जा पैगाम हलनि अदब जूं ॻाल्हियूं हलनि इनखे ॾिसी पाण खे उम्मती बि सम्झंदा पर पोइ बड़बड़ वेठा कंदा ते कहिड़ो शोर आहे किरी शोर मचाए थो मासा मिन्ना जे मैदान में अरफा शरीफ़ जो थी आयासीं सभु हुयासीं हिन में एहराम में उते त सुञाणप कान पई थिए पोइ मोटी आयासीं हर कंहिं एहराम लाथो कपिड़नि में पोइ ताज ॾिसी हिकिड़ो हेॾो जो बलोचिस्तान जो माण्हू हुजे देवबंदी हुजे पोइ उन वीचारे खे वॾी तकलीफ़ पवंदी अॼु बि घणा ताज शरीफ़ ॾिसी तकलीफ़ में पइजी वेंदा आहिनि कुछ न थियनि त कंहिं अलाह वारे जी निशानी मथे ते बुखार थी पवंदो अथनि उनखे बि थी फेरो ॾेई अची मां पाण बस कई मीलाद साईं मां हुनखे रब जे महिरबानी सां सोढ़ो कंदो 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 चयोमांसि त अॻ में मूंखे इहो ॾस त मीलाद में उहा कहिड़ी शइ आहे जेका शरीयत जे बरख़िलाफ़ क़ुरान पढ़िजे मौलूद पढ़जनि मदीने जे साईं जे हदीसुनि में शान बयान थियल आहे उहो कजे इहो त महबूब जे आॾो थियो आहे हज़रत हसन वारा साईं जे आॾो मौलूद पढ़ंदा क़ुरान पढ़ंदा महबूब जूं हदीसूं हिकु ॿ ॿुधाईमांसि जंहिंमें मदीने जे साईं पाण पंहिंजी तारीफ़ कई हज़रत ईसा अलैहिस्सलाम अॻ में कई इहे ॿुधाईंदो वञांसि हाणे हे जो फांसी पियो त पोइ मूंखे चई त शोर शराबा हूंदा आहिनि शोर शराबा हूंदा मां चयो तव्हां वारा जो अधु राति जो जलसा कंदा आहिनि पोइ उन में शोर शराबो न थींदो शोर शराबो मीलाद में नज़र आई तुंहिंजी दिलि में शोर शराबो आहे अॼु बि इरादी शोर शराबो थींदो आहे नऊज़ बिल्लाह मोमिन हूंदो मदीने जे सोणे साईं जो शान ॿुधंदो त दिलि एॾी ख़ुशि थींदसि सोना बाक़ी जेकॾहिं पाण खे ईअं सम्झे थो त भलो मां आहियां हे घटि आहिनि इहे तड़ियल आहिनि इहा मदीने जे साईं जी सुन्नत ऐं तालीम आहे अॼु हिकिड़ी हदीस शरीफ़ ॿुधाए थो छॾियां हाय हाय ॿुधंदो आहे न त महबूब खे पेट मुबारक ते पत्थर ॿधल हूंदा बुख खां इहा बुख अख़्तियारी पंहिंजे अख़्तियार सां दुनिया जे ऐश अशरत तां हथ खणी वञण सिर्फ़ अल्लाह ताला जे रज़ामंदी ऐं उन जूं जेके अबदी ऐं सरमदी नेमतूं आहिनि उन्हनि जे लाइ दुनिया जे नेमतुनि तो हथ खणी वञण इन खे सॾिबो आहे ज़ुहद मतलब छा थियो तुझे असांजे आका जी सॼी ज़िंदगी जेका है उहा इन्ही ॻाल्हि सां आहे दुनिया जे खज़ाननि जूं चाबियूं पर सभिनी खज़ाननि जूं चाबियूं अल्लाह ताला हथ मुबारक में ॾिनियूं आहिनि पोइ बि जेको आहे फ़ाक़ कशी तुंहिंजे असांजे महबूब खे इन करे हुई त आरज़ू इहा हुई त जंहिं रब हेॾो शान अता फरमायो आहे उन जी ज़्यादा इताअत कयां ख़ुशनुदी वठां अल्लाह हिकिड़े भेरे जिब्राईल अलैहिस्सलाम मके जा महीना पिया ॾियनि अल्लाह जो रसूल आहे नबी आहे
एॾो ग़रीब अल्लाह के वरी ग़रीब लथो रसूल हुजे तो वॾो अमीर हुजे न। जिब्राईल आयो अर्ज़ कई अल्लाह तो फरमाए हे पहाड़ सोना करे थो ॾियई मुंहिंजा महबूब जाॾे तूं वेंदे ये तोसां गॾु हलंदा। पाण फरमायूं छा त जवाब आहे? फरमायूं रब्बुल आलमीन मूंखे इन जी का बि ख़्वाहिश नाहे पर मुंहिंजी आरज़ू इहो आहे हिकिड़ो ॾींहुं बुखियो हुजां त इज्ज़ नियाज़ कयां। हिकिड़ो ॾींहुं बुखियो हुजां आजिज़ी कयां नियाज़ कयां बुख ही खिल न उजहे ॿुधो थी न आजिज़ी क्या तुझे आॾो न्याज़ पेश कयां ऐं तुंहिंजो ज़िक्र कयां इबादत में मशगूल हुजां ऐं सब्र कयां। साईं जूं ॻाल्हियूं यादि रख। हा फ़क़ीर कॾहिं कान थो ॾिसे मां ॾे ॾिस साईं तोखे पीटल खे न आहियां हेठि परते पियो ॾिसे अॼु बाबा हिते आयो आहे त सुख स्कूल में शागिर्द वियो त हाणे उस्ताद ई ॿुधो हाणे हेॾे होॾे न ॾिस हाणे मां ॾे ॾिस मुंहिंजूं ॻाल्हियूं मुंहिंजो न आहे न मदीने वारे साईं केॾी ॻाल्हि आहे त हिकिड़ो ॾींहुं बुख ते हुजां त तुंहिंजे हुज़ूर में आजिज़ी पेश कयां नियाज़ पेश कयां तुंहिंजो ज़िक्र कयां तुंहिंजी इबादत में हुजां सब्र कयां ऐं हिकिड़ो ॾींहुं धो करे खाधो खावां त तुंहिंजा शुक्र कयां ऐं तुंहिंजी हमद व सना कयां। मुंहिंजा सोना इते बीबी अदीज़ ॿुधी छॾ साॻो पहिरियों मुरीद मदीने जे साईं जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ सख़्त गर्मी आहे मंझंदि जो टाइम आहे अञा नमाज़ जो टाइम न थियो आहे सख़्त गर्मीअ में मस्जिद ॾे पिया वञनि हाणे बंगला त उन्हनि खे विया कोन माना हज़रत उमर फारूक ॾिठो त अहिड़ी गर्मी में कां जी अख थी निकिरे हज़रत अबू बकर सिद्दीक़ काॾे थो वञे ॿाहिरि निकिरी पुछां कीअं त साईं काॾे था वञो चई मस्जिद ॾे थो वञां चई अञा निमाज़ जो त टाइम न थियो आहे चई उमर एॾी बुख लॻी आहे एॾी बुख लॻी आहे अलाए काओ ॾींहुं आहे मां कुझु न खाधो आहे मूंखे बुख बेक़रार कयो आहे वञी मस शरी में रब खे सजदो कयां। असां ईअं कंदा आहियूं हा अॻ में अलाह ते कावड़ा पोइ वरी मुर्शिद ते कावड़ा पोइ वरी पीउ ते कावड़बा त उन कुझु न कयो हाणे तो पंहिंजे लाइ छा कयो मस्जिद ॾे थो वञां वञी पंहिंजे रब खे सजदो कया को ज़िक्र कया ॾाढी बुख लॻी आहे हज़रत उमर फारूक चयुसि मूंखे बि ॾाढी बुख लॻी आहे बुख बेक़रार कयो आहे हलो मां बि हली पंहिंजे रब खे सजदा कया ज़िक्र कया। आया महबूब जे रोज़े मुबारक हुजरे मुबारक खां ॾिसनि त करीम बीठा आहिनि पाण फरमायो तव्हां ॿई काॾे था वञो अर्ज़ कयूं आका ॾाढी बुख लॻी आहे मस्जिद शरीफ़ ॾे था वञो पाण फरमायो मूंखे बि ॾाढी बुख लॻी आहे। हे इस्लाम दीन जेको तोखे असांखे मिलियो आहे इन में मदीने जे साईं जा दुख गम सूर असाबन जो रत पत शामिल आहे पर अॼु इस्लाम ॾे तवजह न आहे अॼु त असां नमाज़ बि नथा पढ़ूं मुफ़्त में मिलियो आहे न हिननि मुड़ुसनि कहिड़नि सूरनि सां ॾिस त सही करीम ने फरमायो हलो त हलूं था पिया हज़रत अबू अयूब अंसारी जे घर सरकार उते आया उनखे जो ख़बर पई त मुंहिंजे आका खे बुख लॻी आहे हिकिड़ी बकरी मिली उन महिल खणी ज़बह कयईं अॼु बि इहो जज़्बो मीलाद शरीफ़ वारनि में थी ख़बर पवंदो त 12 रबियुल अव्वल शरीफ़ अचे थी त जेको घर में हूंदो सो अन्न कड़ा उहे बि खणी चाढ़ींदो पैसा कढी एॾियूं लॻड़ियूं लॻाईंदो यकदमि जलसा कंदो मौलूद ॻाईंदो ख़ुशी कंदो छो त असाबनि जी सुन्नत आहे आशिक़नि जी सुन्नत या इहो जज़्बो न आहे इहो जज़्बो ॻोल्हणो थी त सुनी में ॻोल्ह उन खणी बकरी को ठही सुभाणे अल्लाह साईं आया उहा भुनी पचाए तयारु करे जंहिंमहिल करीमन खे खणी आयो त पाण उन मां चङो गोश्त जो टुकड़ो हिकिड़ी मानी ते रखी फरमायो त मुंहिंजी न्याणी फातिमा खे ॾेई उहा बि
वह भी बुख खड़ी विया अमा साण खे ॾियण जंहिंमहिल मोटी आया हाणे सरकार उन्हनि सां गॾिजी खाधो खाइण खां पोइ ही ॻाल्हि ज़हन में रखजांइ हिते त हपा सोना पर उगाछड़ो भी तो आहे न ये रिस्क कहिजा आहिनि हे न निकिरे कणक ज़मीन मां न निकिरनि चांवर ज़मीन मां न निकिरे जव न निकिरे बाजरी न इहो अन्न निकिरे मानी काॾो वाणींदे बबूर खाइबा निम खाइबी न निकिरनि इहे सब्जियूं बसर बटाला गोभियूं गोगड़ूं टमाटा मिर्च छा खाईंदे इंसान छा खाईंदो इंसान भो खाईंदो इंसान कुतर खाईंदो इहो ख़ुदा कढी थो ॾेई ज़मीननि में जेको एॾो माल कढी थो ॾिए अलाह फरमायो आहे त इन्हनि नेमतुनि जो पुछाणो कंदोसीं पुछाणो केरु पुछाणो ॾेई सघंदो करीमन फरमायो हे जेको तहां खाधो आहे नेमतूं हिन अल्लाह अकबर कबीरा सलाम शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे उहा नेमत जो क़यामत जे ॾींहुं तव्हां खां पुछा कई वेंदी त सभु सगुरनि रोई ॾिनो उन्हनि त पंहिंजा घर घोरिया पंहिंजा सुख कुर्बान कया त अल्लाह ताला असांखो पुछा न करे हुकुम ते हलण वारा सच्चा माना मोमिन हा महबूबन फरमायो ॿुधो जेको खाइण महिल कंदो बिस्मिल्लाह खाइण महिल कंदो बिस्मिल्लाह वो शुरू थो क्या अल्लाह जे बरकत वाले नाले मुबारक सां त इहो बदिलो थी वियो पुछा न थींदो सुना पाण खे भलो बि न सम्झजे मां ॻाल्हि पए गई त तुंहिंजे असांजे आका खे जिन बि सुञाणनि त जानवर बि सुञाणनि त हर का शइ सुञाणे हिकिड़ो असां बि सगुरो थो चए हिकिड़े भेरे सरकार वटि वेठासीं हिकिड़ो उठ डुकंदो आयो उठ डुकंदो आयो असां सगुरा चवंदा त असां आॾो थी बीठासीं त जानवर आहे मथां नुक़सान ॾे पाण ॾिसी फरमायूं त परे थियो इहो माॾे थो अचे हाणे उठ जंहिं दाह खणी वञण जे अॼु पोइ सुनी दाह न खणी वञे हुन ॾे असलात वसलाम अलैहि रसूल छा आहे या सरकार खे निदा त आहे न ॿाहिरि न वञणी बाक़ी निमाज़ में पढ़ंदी साॻाई ख़ुदा पढ़ाए उठ जो आयो सरकार जे कुल्हे मुबारक ते पंहिंजो मथड़ो रखी ऐं बुड़बुड़ करण लॻो या रोइण लॻो दर्द वतन जी जाए मदीने जो साईं आहे दुनिया धिकारी दई इहो महबूब मथे ते प्यार सां हथ फेराई उन जा थियूं न पाण फरमायूं उठ त माखे दां थो ॾे पंहिंजे मालिक जी कुर्बान वञूं मदीने जा साईं जॾहिं उठ जूं ॿोलियूं सम्झे थो त असां सिंधियुनि जी ॿोली छो न सम्झंदे उठ माखे दाह थो ॾे अर्ज़ कयूं क़िबला कहिड़ी पाण फरमायूं पंहिंजे मालिक जी दाह थो ॾे ईअं अञा एतिरी ॻाल्हि थी त उहो हिकिड़ो माण्हू परियो उहो बि डुकंदो पियो अचे अची पहुतो पाण फरमायूं केरां चइसई न उठ जो मालिक आहियां पाण फरमायूं उठ त तुंहिंजी दाह थो ॾे उठ तुंहिंजी दाह थो ॾे कहिड़ी त हे मुंहिंजो मालिक जेको आहे हिन महिल ताईं मूंखे उमिरि सॼी वहाए कुराड़ो थियो हाणे चए थो त ज़बह करे हलाए छॾियांसि मैं कुराड़ी थी विया कासाई खे ॾेई पियो अब आहे जानवर कुराड़ो थियो हाणे कासाई खे ॾेई पियो चए मां कुराड़ो थियो हाणे मूंखे ज़बह करणु थो चाहे त उन चयो हा मुंहिंजा साईं इहो मां इरादो कयो इहो सच थो चए हाणे इहा ॻाल्हि उठ जी सरकार सम्झी की महबूब निकती भी सची
पर साईं तो के दान नी थई हाने मां ज़बान कदो मां पाण फरमायो न तू कूड़ो असा तो के न ॾींदासे हाणे हे 100 दिरहम उन टाइम में उन उठ जी क़ीमत ने को भी घटी 100 दिरहम मदीने जे साईं ॾिना उनखे हे वठ मां उठ ते खां ख़रीद कयो एक फुड़े का वदी फिरती हम चामट उतू लाटार किता ओ कहे मच्छी दा पानी भी मैं ते नहारिया तैचा नाल कथूरी दे हुबकार किता हिकड़े धक में उठ जा सूर भी विया त मालिक जा भी विया मालिक भी तंग लगो पियो त भला हाणे कम जो आ न कार जो आ मुफ्त जा पियो तो गाह खाए सब करे हलाए छॾिया उन जा सूर भी छुटी विया उन जो दरमान भी थी वियो हिक मानो जवान उठ जी क़ीमत पैसा मिली विया अब एड़ो केर कंदो तहां कंदो कुराड़ी में न खीर ॾे न ही ॾे ऐं अहिड़ी में जहिड़ा पैसा ॾींदव जेका 8-8 किलो वेले ते ॾे हिकु त वठंदो ई कोन बाबा हे असां छो वठूं उहा ख़रीद कयूं वरी पैसा ॾिनऊं ॾेई हाणे उठ सरकार वरितो भला असां बि सगोरनि खे चवनि खाराए छॾंदा बाबा हलायो ॾेठि हलाल शइ न उनखे फरमायूं वञ तूं अॼु खां आज़ाद आहे असांजा जेके चराग आहिनि पियो चर जेसिताईं ख़ुदा हयाती ॾिनी अथई मदीने जे साईं जो थी अदा नमाज पढ़ंदे मदीने जे साईं जो थी रोज़ा रखंदे मदीने जे साईं जो थी पर मोहब्बत सां मीलाद कंदे मदीने जे साईं जो थींदे याद रखी उठ छा कयो यकदम महबूब जे कुल्हे मुबारक ते मथड़ो रखी रोहण भी लगो बुड़बुड़ करण भी लगो पाण फरमायो हाओ 3 दफ़ा कयई पो वयो असाबन पुछो कि भला छा ॻाल्हि आमीन आमीन पिया फरमायो पाण फरमायो उठ जगे जॾहिं आज़ादी जी ख़ुशख़बरी ॾिन में त उठ जेको आहे मूंखे चवण लॻो पहिरीं त इहो मूंखे चयई त सुभान अल्लाह ए बेकसन जा सहारा सार लहे जा सुभान अल्लाह ए सहारा बेसहारन जा के रुखण दो बार तोरी ऐबदारन जा बेसहारन जा सहारा उठ तो चए मदीने जे साईं ए बेकसन जा सहारा ए बेवसन जा सहारा बेसहारन जा सहारा मां तोखे कहिड़ियूं दुआऊं ॾियां ए अल्लाह जा नबी जीअं तो मुंहिंजी जान ते रहम कयो आहे उन जो एवज़ो तोखे रब पाण फरमायो मां आमीन कई वरी मांखे चयो ए रहमत लिल आलमीन महबूब बजा जीअं तो मांखे हिन मालिक जे कहर खां नजात ॾियारी आहे ईअं अल्लाह ताला तुंहिंजी उम्मत खे क़यामत जे ॾींहुं पंहिंजे अज़ाब ऐं गर्मीअ खां बचाए उठ बि दुआ पाण फरमायो आमीन वरी चयई ए शफीउल मुज़निबीन जीअं तो मुंहिंजे रत जी हिफ़ाज़त कई आहे अल्लाह ताला तुंहिंजे उम्मत जे रत खे बि ईअं महफ़ूज़ रखे तॾहिं मुंहिंजे आका फरमायो त हिकिड़े मुस्लमान ते ॿिए मुस्लमान जी इज़त खे उहा बि हराम आहे जो उनजी इज़त खे डामाडोल करे उनजी आबरू खे डामाडोल करे उनजो रत बि हराम अथसि त उनजो माल बि ॿिए मुस्लमान ते हराम आहे मुंहिंजा सोना असुल मां जेका ॻाल्हि खणणी सां इहा ई त तुंहिंजे असांजो आका सारी हिन जो थी आयो आहे
कायनात जो रसूल। हाणे मांखे दस त ख़ुशी आहे या न आहे हिन ॻाल्हि ते, ख़ुशियूं कयूं या न कयूं त अल्लाह तोखे असांखे कहिड़ो महबूब ॾिनो आहे। हाणे असां मीलाद कंदा आहियूं, चवंदा आहिनि बिदअत आहे। बिदअत माना नओं कमु कढियो अथऊं। हिन हे वरी ॿी हदीस ॿुधाए, ख़ैबर ॿुधो थी, ख़ैबर हीअं जो हलियो सुहिणो हैदर त मरहब खे चई टुकुर टुकुर, ऐं मरहब हीअं वरी को सोलड़ो छा टुकुर कई, मां सम्झी त का गिदरो हो जो भॼी वेंदो साईं। अलाए त घणनि मणनि जो इहो पातल होसी हो लोह, हीअं जो ज़ुल्फ़कार चिमको कयो त लोह मां मथे मां लहंदी ॿ टुकड़ा करे छॾियो। ख़ैबर सरज़मीन जो नालो आहे, यहूदियुनि जी एरिया ही, उन्हनि जा किला हा। यहूदियुनि ॾे ओ अलाए केतिरा नबी आया हा मथे, नबियुनि ते नबी यहूदियुनि में आया। मदीने जा सुहिणा साईं जॾहिं वापसि पिया अचनि त रस्ते में हिकिड़ो कारे रंग जो खच्चर मिलियो। छा त साईं खच्चर हुजे, अखियुनि में पाणी उहो जो मिलियो। हाणे ॾिठो त उठ जूं ॻाल्हियूं बि मदीने जे साईं सम्झूं या न। हे बि आयो, अची महबूबनि खे सलाम कयईं। पाण पुछूंसि त नालो छा थी, चई साईं नालो आहे यज़ीद बिन शहाब। महबूबनि खे ख़बर ई थिए न जे नसुल में बि नाला आहे। पोइ हाणे महबूबनि खे अर्ज़ थो करे, साईं असांजो जेको नसुल आहे उन ॾींहुं अख़बार में लिखियलु हो त रावी जूं मेहूं, रावी पंजाबी मेहूं भलियूं हुजूं न खीर में, रावी जूं नीरे रंग जी मेह ॾाढी में चीनियुनि खे वणी वई, छो त नसुल भलो आहे न। हिते बि वठी ईंदा आहिनि साईं, उहे नसुल हलाईंदा आहिनि। हिन पंहिंजे नसुल जी ॻाल्हि कई त मुंहिंजे नसुल में मथे ज़मीन ते पेर ॾींदा आहिनि, ज़िक्र कंदा आहिनि त तहत सरा ताईं ज़मीन शुक्राना कंदी आहे। हिन जा पेर मुबारक कीअं सम्झा था? नबी जो कदम मुबारक छा हूंदो, नबियुनि जो कदम। साईं वेठो थी विलायत हलंदी न 9 लखी खंड, मशहूर वारा साईं हलिया, उते बि पेर मुबारक ॾेई फरमायो वरी हितां खंड न हणंदी। इन कदम मुबारक में छा ताक़त थी, हर साल खंड हणंदी, अॼु ॾींहुं न वरी उतां खंड न लॻो। ताज वारा धड़का थी धड़का। 60 मुंहिंजे नसुल में मथे अहिड़ा गॾ थी गुज़रिया आहिनि, उन वक़्त जे नबियनि उन्हनि ते सुवारी कई आहे। मां पंहिंजे नसुल जो आख़िरी आहियां। ओ मुंहिंजा साईं मां तुंहिंजो ॿुधो हो ज़िक्र त आख़िरी नबी आहे। तुंहिंजी मोहबत में मां जेको आहियां, दिलि में मोहबत ई सिक ई मुंहिंजे पुठी ते वेंदो त नबियनि जो सरदार आख़िरी नबी वेंदो। केरु वेंदो? आख़िरी नबी। जानवर बि आख़िरी नबी मदीने जे साईं खे मञनि, कादियानी चवनि त आख़िरी नबी न आहे। वरी अरमान उन्हनि जो आहे जेके पैसनि ते अड़े जन पंहिंजा ईमान जो सभु विञाए छॾिया ज़ालिमनि, ऐं उहे वरी उनखे नबी मञी वेठा आहिनि अञा ताईं। जानवर त तूं आख़िरी नबी आहे, बसि नबी न ईंदो तुंहिंजी सिक में। अर्ज़ थो करे पियो साईं तोख वॻ में मां हिकिड़े यहूदी जी मिल्कियत हुअमि, जॾहिं बि मुंहिंजे पुठी ते वेहण जी कंदो हो त टपा ॾेई ॾेई किराए छॾींदो मांसि। कावड़ में लठियूं सोटियूं खणी मुंहिंजा हॾा कुटींदो त बि वेहण न ॾिनो मांसि। आशिक़ इहे सही। हाणे मांखे ॾस त इहो अॻ में ई महबूब जे ज़िक्र में मस्त हो न, पोइ जे अॼु ज़िक्र में मस्त थिए, इन मोहबत में मस्त थिए त सम्झो त भाग वारो आहे न। उठ मस्त, खच्चर मस्त, मलाइक, पखी, वण, ओ सुका बुंड बि मस्त, उहे बि रोइनि पिया मदीने जे साईं जे। उहे महफ़िलूं अटेंड कर जंहिंमें महबूब जे लाइ रोअणो चाहिए। ॾाढो मारियूं खाधियूं थमाए तुंहिंजे लाइ,
तुझे करे मारू खाधो थमे कुटका खाधा थमे पर मां पंहिंजे पुठी ते वेहण न ॾिनो थमास ॾाढो तकलीफ़ूं महबूबन फरमायोसि अॼु खां पोइ तुंहिंजो नालो याफूरा हाणे तूं असां वटि हूंदो कर एॾो सियाणो सरकार मोकिलींदासीं त वञ फिलाणे खे त वठी आ हलियो वञे होॾे ओ उनजे घर ते बि हाणे हुनजी ॿोली त सम्झनि पिया साईं ॿियो केरु सम्झे तव्हां हिते वेठा आहियो मिसाल जी ॻाल्हि आहे हिते को अचे छा नालो अथसि इहो पठान निर्जो पठान अफगानिस्तान जो ऐं उनखे जेको आहे सो अहिड़ी का शइ हुजे हिते बीठो अश्तो पश्तो करे त असां सम्झंदासीं न सम्झंदासीं ये ज़बान में नेमत आहे चलिया हिकिड़ी माई ते किरियो फालज पोइ वीचारी फालज सम्झो था न अदरंगो पोइ हिकु जाइ ते पई हूंदी पोइ हाणे पहिरीं त बीमार थिए पोइ तवजो ॾींदो आहे पोइ हुन हिकिड़े ॾींहुं ईअं दाहूं करे पर ॻाल्हाए त न पई सघे हीअं रोए अखियुनि मां ॻोढ़ा पिया कढंदसि साईं हेॾो होॾो कनि अलाए हिनखे छा आहे को बि न पियो सम्झी सघे वीचारी रोईंदी ओचिते हिननि खे ख़्यालु थियो भला हाणे खणी ॿी खड़ ते सुम्हारियोसि हीअं जो खड़नि त पुठीअ में कीविलियूं चिंबड़ियल जेके पिटनसि पियूं ॾसे न पई सघे हे ज़बान नेमत आहे ख़ुदा जूं नेमतूं आहिनि हाणे हिन ई ॿोली केरु सम्झे साईं जानवर जी सम्झे त मदीने जो साईं सम्झे पर हे पोइ छा कंदो वञी पंहिंजे मथे सां दर खे ठक टकर हिकु ॿियो अंदरो निकिरी अचे ॾिसी सम्झी वञनि त महबूब जे सवारी जो जानवर आहे उन महिल डुकंदा अचनि ओ माही मदीने वाला सारा जग जानदा अखियां दी ठंड ते चैन सारी जानदा लिखियल मां पढ़ा तो वेठो मजा सोना हाणे लिखियल हिन में ॻाल्हियूं घणियूं आहिनि महबूब जूं हे जेको ज़िक्र रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे जंहिं महिल हे महफ़िल मां तोखे अॻु हिकिड़ो मिसाल ॾियां पियो न त कड़क जंहिं महिल तुरंदी दवाऊं पवंदसि क़यामत जे ॾींहुं जंहिं महिल हे महफ़िल तुरंदई त हिन में घणियूं शयूं पियल आहिनि कहिड़ियूं पहिरीं त अलाह जो शुक्र पियल अथसि हे अल्लाह जे शुक्राने जी महफ़िल आहे त क़ुर्बान वञो मदीने जो साईं असांखे ॾिनो महबूब असांखे ॾिनो ॿियो नेमत जो ज़िक्र मदीने जे साईं जहिड़ी का नेमत ई टियों मदीने जे साईं जी मोहब्बत महबूबन फरमायो त जेको असां मोहब्बत कंदो इन जो ईमान कामिल थींदो ऐं टियों जेको भी महबूब जो ज़िक्र कंदो उनखे रब 10 दर्जा वधाईंदो 10 गुनाह माफ़ कंदो सिक सां रुगो हिकु भेरो सलात पढ़े हे सभु हिन में आहिनि इहे अमल बि त तुरंदा रसूल क़यामत जे ॾींहुं इंशाअल्लाह ताला त ॿेड़ा ई पार हाणे एतिरे चवण खां पोइ दुआ था करूं छो त अञा वरी ॿिए हंधि बि वञूं ॿिए हंधि बि महफ़िलूं आहिनि बसि हिकिड़ो रुगो अर्ज़ु आहे त इन आका जो क़दुरु कर इन महबूब जे पैगाम जो क़दुरु कर ॿार उन्ही ते आहे ॿार मदीने वारे साईं खयो आहे क़यामत जे ॾींहुं रोईंदो गुनाहगारनि जे लाइ पर बेटा साईं त फरमाए त आऊं बि त थिया न कुझु अघु भरी पाण ईंदो होत मां बि त थिया न कुझु अघु भरी मथां चवे ख़ान बलोच हिन कमीनी में त कुझु बि न थियो ॿियो न पुॼई निमाज़ पढ़ंदो कर वो छा चवंदा मुला चवंदई न हलणे मोकिलंदी हल महबूब जे करे जेको वणो ई सोचो निमाज़ 5 वक्त पढ़ंदा कयो कंहिंजे लाइ बि न अल्लाह जे लाइ उनजे महबूब जे लाइ मदीने जे साईं जे पेरवी में ऐं ॿियो उथंदे वेहंदे दुरूद शरीफ़ पढ़ंदा कयो फिटल 2 साल लॻंदव न दुरूद शरीफ़ पढ़ंदड़ हूंदव त उनखे बि रब आबादी ॾींदो दुरूद शरीफ़ में एॾी बरकत ॾींहुं राति पढ़ंदड़ हो त पोइ जेको कदम फिटल ज़मीनूं आबाद कनि त उहो कल्ब केॾो आबाद थींदो अल्लाह ताला चवण ॿुधण क़बूल फरमाए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला सय्यिदना मुहम्मद व बारिक व सल्लिम तस्लीमा।